ड्यूटीदार आहियूं। बाक़ी जीअं हर साल वांगुरु हिन साल बि जीअं त असां सभु मुर्शिद दादरी सरकार जा ड्यूटीदार आहियूं। उनमें सैयद बि आहियूं, कुझु उमती बि आहिनि, जंहिंमें संद बिरादरी आहे, कुझु हतार बिरादरी आहे, बलोच बिरादरी आहे ऐं काज़ी बिरादरी आहे। ॿियूं पाड़े ओड़े जूं काफ़ी बिरादरियूं आहिनि, मंगणी जा बिरादरी आहे। सभु असां मुर्शिद दादरी सरकार जा ड्यूटीदार आहियूं। बाक़ी जीअं हर साल वांगुरु हिन साल बि पहिरीं जेको आहे सो 30 जमादुल अवल मेहंदी खणंदा आहियूं ऐं 30 तारीख़ ते सरकार ते धाम धूम सां शाम जो पहुचंदा आहियूं ऐं सरकार जी धमाल हई वेंदी आहे। जीअं त दादरी सरकार जो मेलो हर साल जमादुल सानीअ में थींदो आहे। अॼु दादरी सरकार जे मेहंदीअ जो ॾींहुं आहे, जेको 70 साल खां वठी संद बिरादरी उहा मेहंदी खणंदी आहे। उहा उतां हलंदी ईंदी आहे, दरबान निवाड़े खां पुराणे रीतियुनि रस्मुनि खां हिते दादरी सरकार ते पहुचंदी आहे। जीअं त दादरी सरकार जी भरपूर सां ऐं ख़ुशियुनि सां एंजॉय मेहंदी कई वेंदी आहे। जीअं त मेहंदीअ में पूरे अवाम ईअं संभाल ज़िले खां अची चुकंदी आहे। मेहंदी जीअं राति ख़ुशी थींदी आहे त बाक़ाइदा सां मेहंदीअ ते परे परे खां अची करे मेहंदी खे एंजॉय कंदा आहिनि। जीअं त अॼु बि सालाना केतिरा ई मौजूद हिन मेहंदी में आया आहिनि। जीअं त पूरे हिन बाक़ाइदा सां भरपूर दादरी साईं जे सान ऐं अंगण में बाक़ाइदा सां एंजॉय कयो वियो आहे। जीअं त बाक़ाइदा हुनखे एंजॉय कयो वियो आहे। पंहिंजी ॻाल्हियूं ॿुधियूं त हिन जो चवणु आहे त असां हिते सालियानो उर्स मुबारक कयो वेंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ हंधनि खां मेहंदी खई वेंदी आहे। जितां शुरूआति कई वेंदी आहे मोहम्मद सूमर संद खां, उन खां थी अचे निवाड़ो, सियाल स्टाफ ऐं हतार खां दरवान ऐं काज़ी बुटाक ऐं काज़ी आख़िरी हंधि अचे काज़ी रोशन काज़ी में अचे पुॼाण थींदी आहे। उन खां पोइ असां दादरी सरकार ते पहुचंदा आहियूं। कैमरा टीम सां गॾु अवाम जो सहारो, सॼो रिपोर्ट मुहर्रम ख़ान मंगणे जो।